इया अल्लाह ताला जल्ल शान की तकबीर यानी अल्लाह की वडाई बयान कर। अल्लाहु अकबर, अल्लाह अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर। को भी इबादत के लायक ना सवाए अल्लाह है। अल्लाह जोर वडो है। ये अल्लाह ताला जल्ल शान की वडाई बयान करना अल्लाह ताला के ये लफ्ज़ ॾाढा वणंदा है। समझो था जेको माण्हू या तकबीर पढ़े थो त अल्लाह ख़ुशि थिए थो, अल्लाह इन माण्हू सां राज़ी थिए थो। ऐं ही मुबारक ॾियारा अयाम हज बि हज इन्हनि ॾींहंनि में अदा थींदो आहे। 9 ज़िलहज ते मैदान अरफात में हाजी सबूरा अल्लाह जे बारगाह में हाज़िर थींदा आहिनि। ऐं कॾहिं बि अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे एतिरो क़रीब न थींदो आहे जेतिरो 9 ज़िलहज ते थींदो आहे। ऐं रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाईंदो आहे त मलाइको ॾिसो मुंहिंजा बाना कीअं मुंहिंजे दर ते आया। अल्लाह ताला जल्ल शान उन्हनि माण्हुनि सां ख़ुशि थींदो आहे, अल्लाह उन्हनि सां राज़ी थींदो आहे जेकी मैदान अरफात में पहुता, वरी मुज़दलिफ़े में आया, वरी मिना में आया, वरी मुंहिंजा मक्के शरीफ़ में आया, अल्लाह जे घर जो तवाफ़ बैतुल्लाह हराम जो कयूं, काबतुल्लाह शरीफ जो तवाफ़ करणु, बैतुल्लाह जे चौधारी 7 चक्कर फिरणु, उनखे तवाफ़ सॾिबो। ऐं इहा दुनिया जी वाहिद इबादत आहे जेका सिर्फ़ मके में थींदी आहे। रोज़ा तव्हांजी मर्ज़ी आहे, दादू में रखो, मोरे में रखो, सेवण में रखो, किथे बि रखो, रखे सघो था। ज़कात किथे बि ॾियो, ॾेई सघो था। नफ़िल किथे पढ़ो, पढ़ी सघो था। ख़ैर ख़ैरात किथे बि कयो, करे सघो था। पर तवाफ़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी जाइ आहे पूरी रोए ज़मीन ते, जेको काबतुल्लाह शरीफ जो तवाफ़ करे थो, अल्लाह ताला जे घर जे चौधारी 7 चक्कर फेरा ॾिए थो, अल्लाह ताला जल्ल शान उन माण्हू सां ख़ुशि थींदो। इनके विख विख जे बदिले में अल्लाह ताला 10 नेकियुनि जो अजर ऐं सवाब अता फरमाईंदा। 7 चक्कर फिरे त इहो हिकिड़ो तवाफ़ आहे। हिकिड़े तवाफ़ जा घणा चक्कर आहिनि? 7। अहिड़ा तो जीअं उन ॾींहुं वियो जंहिं ॾींहुं उनखे अमड़ जी ॾिणियूं। ये माण्हू माउ जे पेट मां ॼमंदो आहे न, उनजे दफ़्तर ते हिकिड़ो बि गुनाह न हूंदो आहे, पाक साफ़ हूंदो आहे उनजो दफ़्तर। इहो माण्हू 50 तवाफ़ करण वारो बि इहे गुनाहनि खां पाक ऐं साफ़ बणिजी वेंदो आहे। सम्झो था? ऐं तवाफ़ जी शुरूआत थींदी आहे बैतुल्लाह शरीफ जी ओभर ऐं ॾखण वारी कुंड। बैतुल्लाह जी ओभर ऐं ॾखण वारी कुंड। इन कुंड खे सॾिबो आहे रुकने हजरे अस्वद। छा चइबो आहे? रुकने। यादि कयो, अलाह कंदो तव्हां बि वेंदव। मिस्कीनी गुरबत न आहे, अलाह जी रहमत वॾी आहे। रब सॾींदो त उन जे अॻियां देरी करे। समझो था? इहो जेको रुकुन आहे, रुकुन जी माना कुंड, कहिड़ो तरफ़? ओभर ऐं ॾखण। इन कुंड में हिकिड़ो पत्थर लॻियल आहे। इन पत्थर खे सॾिबो आहे हजरे अस्वद। छा सॾिबो आहे? हजरे अस्वद यानी कारो पत्थर। पर इहो असुल में इन जो नालो आहे हजरे असअद, माना ज़ोर भाग ऐं बख़्त वारो पत्थर। हजरे असअद। इहो असुल में खीर खां अछो हुयो।
बिलोर जी चिमकंदो आहे न उन बिलोर वांगुरु चिमकंदड़ हुयो। वो मुशरिकनि इन खे हथ लाथा, काफ़िरनि इन खे हथ लाथा, चुमियो, इन जे करे इहो कारो थी वियो। तव्हां सम्झो था ॻाल्हि? इन हजर असवद खे जेको हींअर रुॻे हथ लाए अलाह हुन जा गुनाह मिटी उनखे चुमी ॾे ॼणो अलाह जे साॼे हथ खे चुमी ॾे। इहो जेको पत्थर आहे हिन धरती ते अल्लाह जी ज़ात जो साॼो हथ आहे, रब जो साॼो हथ आहे। जीअं माण्हू हिक ॿिए सां मिलंदा आहिनि त हथ हथ में मिलाईंदा आहिनि। जीअं तव्हां हींअर मूं सां मिलो, ईद मिलियो, हथ ॾिनो, हथ हथ में मिलाइबो आहे, जेके सॾिबो आहे मुसाफ़ो। सुजाग वेठा आहियो, ॻाल्हायो ईअं था ॼण वात में ज़ुबान ई कोन्हे। हथ मिलाइण खे छा सॾिबो आहे? मुसाफ़ो। दुनिया जा माण्हू हिक ॿिए सां मिलंदा आहिनि त मुसाफ़ो कंदा आहिनि, पर अल्लाह पंहिंजे पाननि सां मिलंदो आहे त कीअं मिलंदो आहे? रब मिलंदो आहे। सम्झो था? अल्लाह कीअं मिलंदो आहे? जंहिं हजरे असवद खे हथ लाथो ॼणो अल्लाह जे हथ ते हथ लाथो, जंहिं हजरे असवद खे चुमी ॾिनी उन ॼणो अल्लाह जे हथ खे चुमी ॾिनी। सम्झो? हाणे इन ते मां तव्हांखे कुझु मदीने वारे साईं जो हदीसूं ॿुधायां। सुजाग थी ऐं दिलि मूंॾे करे, ध्यानु मूंॾे करे ॿुधो त मदीने वारे साईं जो हदीस सल्लल्लाहु अलैहि रसूल रुकने हजरे असवद। वरी इन जे अपोजिट में ॿिए पासे ॾोंहुं यानी ॾखिण ऐं ओलह वारी कुंड, इन कुंड खे सॾिबो आहे रुकने यमानी। छा सॾिबो आहे? रुकने यमानी। उते बि हिकिड़ो पत्थर लॻियल आहे, उहो टुटी पियो आहे, वरी हुनखे महकूम लॻियल आहिनि, उते पत्थर लॻियल आहे। हिन कुंड ते पत्थर लॻियल आहे। हिन पत्थर जो नालो आहे हजरे असवद ऐं हुन पत्थर जो नालो आहे रुकने यमानी। सम्झो था? हुज़ूर जो असहाबी हुयो, जलीलुल क़द्र असहाबी सॻोरो हज़रत अब्दुल्ला बिन उमर। उहो जेॾीमहिल अचे न तवाफ़ करण त रुकने यमानी खे बि हथ लाए, हजरे असवद खे बि हथ लाए। हेॾूं ॿ कुंडूं आहिनि, ओभर ऐं उत्तर वारी कुंड ऐं उत्तर ऐं ओलह वारी कुंड। इन्हनि ॿिन्ही कुंडुनि खे हथ न लाए, हुन ॿिन्ही कुंडुनि खे हथ लाए। पुट पुछुसि त बाबा हे कुंडूं आहिनि काफ़ी, हो कुंडूं न आहिनि छा? हिननि खे हथ थो लाई, हुननि खे पासो ई नथो ॾी, हुननि खे हथ ई नथो लाई। छा करे? हज़रत अब्दुल्ला बिन उमर चयो इन अफ़अल फ़क़द समिअत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल। जी मां इन कुंडनि खे हथ थो लायां त इहो हिन सबब जे न आहे, मूं पंहिंजे सुहिणे महबूब मुहम्मद करीम खां ॿुधो हुयो। मदीने वारा साईं पिया फरमाइनि त इन इस्तिलाहुमा यहुद्दुल ख़ताया। इन्हनि ॿिन्ही कुंडनि खे रुॻे हीअं छुहे हथ लाए त उन जी ज़िंदगी जे गुनाहनि खे रब मिटी माफ़ कंदो। साधूअ में मोरी में जेके गुनाह कयईं, ख़ताऊं कयईं, भुल
में जी जेकी दो हट गायूं थी वियस न अल्लाह इनके थी करिनी मक्के वनी पोतो रुपए इनके हथड़ो लाए गुना बेटी सुभान अल्लाह अजीब गाल चुम्मण तो वडी गाल रुपए हथ लाए मदीने वाले साईं फरमाया तो मन ताफ उसबुन यूसीहे वसल्ला रकअतैन कान इत्ल रकबा ये को इन ताबतुल्लाह के सत करके दी है ना सत करके तो ने उन्हें का कोई चक्रे जो बरकत नफल पड़े को वाजिब तवाफ बरकत नफल पड़े त मदीने वाले मीर फरमायो ते मानो आजाद करे चले के तो ने मन ता मारफ अर्जुन कदमन वला फदा इला कुतबतहु अशर हसनातिन व हुत्तहनु अशर सय्यात व रुकनहु अशर दरजात देखो ने काबतुल्लाह शरीफ के पेरा को ये सत्य देखा बिक खने वरी देखा बिक रखे खाना ढूंढ नहीं ढूंढ नहीं और जब में दिया इन का तजा बोल बिक दे बदले में गुनाह में बर्बाद ने क्यों ढूंढ दर्जा बुलंद थीदा वरी मत मारो हेठ रखंदो हेठो वारो मथे कंदो तने हलंदो न भई पैर पिया हुजन हली कोन सघंदो भई पैर मथे खणी सघंदो हिकड़ो मथे ॿियो हेठ साईं फरमाईंदा जेको हिकड़ो पैर मथे कयई वरी रखियई हर पैर जे बदले में नेकिन जो सवाब गुनाह मिटी वेंदा लगायो हाणे त मजला मदीने शावरी मथे ठायो तन ओ हिकड़ो चक्कर दे किलोमीटर जो हिकड़ो चक्कर हेठ जेको मताबा उते माण्हू तवाफ करे तो फेरो सोड़ो आहे बिखूं घट पर जेतिरो मथे वञे परे पंध थे ओतिरियूं बिखूं घणियूं जेतिरियूं बिखूं घणियूं बिख जे बदले में नेकियूं गुनाह मिटजन दर्जा बुलंद थियन ओ बिखूं घणियूं भलियूं सुभान अल्लाह अल्लाह चलो वो ॾियारो हाणे रब असां सभिनी खे बि हाज़िरी नसीब करे ऐं मदीने वारे साईं फरमायो त इन मसहुमा कफ़ारतुल लिखाया हजर असद ऐं रुकन यमानी के ये छुए ये छुआ साईं फरमाईंदा छुआ कुरान के मेटे जदीदो कुरान के बेफरमानी के गंदा कम जेके जिंदगी में करे वेठा सी उनके पास ये चवंदा वञो गुनाह मिट पावे सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमायो मन ताफ बिल बैत उसबुअन ला यलगु फीह कान इद्र रक़बतिन यअतकुहा जेको बैतुल्लाह शरीफ जा 7 फेरा तवाफ करे त इहो हिकड़े पाने जे आज़ाद करण जेतिरो ज़रूरी सुभान अल्लाह ये माण्हू जो पानो आज़ाद करे छॾियो बैतुल्लाह शरीफ जो तवाफ करे सुभान अल्लाह ऐं बैतुल्लाह शरीफ ये तो कहते हैं कुंडन की गाल कही मां ऐं सजो काको सुभान अल्लाह जो घर बैतुल्लाह शरीफ
ॻाल्हि आहे, पर हीअं ॾिसे वेठो, हीअं काबतुल्लाह खे रुॻे ॾिसे वेठो, गोटा पटियूं ॾिसे भाइयूं, बैतुल्लाह खे ॾिसे वेठो, ॾिसण बि इबादत आहे। मदीने वारे साईं फरमायो, इमाम बैहक़ी की रिवायत आंदी आहे त युनज़्ज़िरुल्लाहु कुल्ल यौमिन अला हुज्जाज बैतिल हराम 20 व 100 रहमत। रोज़ानो अल्लाह ताला इन बैतुल्लाह शरीफ दे मथां 120 रहमत नाज़िल पर नमाज अल्लाह शरव वेठी हाणे रब शाह सभिनी खे उहे ॾींहं ॾेखारे बैतुल्लाह शरीफ खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं। ऐं मदीने वारे साईं फरमायो, मन ताफ़ बिल बैत उसबूअन ला यलगु फीह कान इदल रक़बतिन यअतकुहा। जेको बैतुल्लाह शरीफ जा 7 फेरा तवाफ करे त इहो हिकिड़े पाने जे आज़ाद करण जेतिरो अजर ऐं सवाब। सुभान अल्लाह। हिन माण्हू जो बानो आज़ाद करे छॾियो जेको 7 चक्कर बैतुल्लाह शरीफ जो तवाफ करे छॾियो। सुभान अल्लाह। ऐं बैतुल्लाह शरीफ ये तो के पिन कुंडन जी ॻाल्हि कई मां, भई सॼो काबो सॼो अल्लाह जो घर बैतुल्लाह शरीफ, उन खे ॾिसण छुहण उन खे तवाफ करण त वॾी ॻाल्हि आहे, पर हीअं ॾिसे वेठो, हीअं काबतुल्लाह खे उन ॾिसे वेठो, गोटा पटियूं हीअं ॾिसे भाइयूं, बैतुल्लाह खे ॾिसे वेठो, जो ॾिसण बि इबादत। मदीने वारे साईं फरमायो, इमाम बैहक़ी की रिवायत आंदी आहे त युनज़्ज़िरुल्लाहु कुल्ल यौमिन अला हुज्जाज बैतिल हराम 20 व 100 रहमत। रोज़ानो अल्लाह ताला इन बैतुल्लाह शरीफ जे मथां 120 रहमतूं नाज़िल थो करे। 120 रहमतूं रोज़ रहनि थियूं, पर मिलनि करे थी कंहिंखे थियूं 60 लिलताइबीन व 40 लिलमुसल्लीन व 20 लिलनाज़िरीन। 60 रहमतूं उन्हनि खे थियूं मिलनि जेके तवाफ था कनि। बैतुल्लाह जी चौधारी तवाफ था कनि, उन्हनि खे घणियूं रहमतूं कुल लहनि थियूं 120। 60 कंहिंखे तवाफ करण वारनि ऐं 40 उन्हनि खे जेके उते निमाज़ था बीठा पढ़नि। हाणे हिते करमपुर में निमाज़ जी नियत कंदासीं न,
मुंह तरफ काबतुल्लाह जे हाँ इतो हज़ारे किलोमीटर परे आ पर नमाज दखण दे मुंह कयो नमाज न थी ओभर दे मुंह कयो नमाज उत्तर दे मुंह कयो नमाज जैसी काबे दे मुंह न कंदो हज़ारे मेल परे आ काबे दे मुंह कयो नमाज थी असा हितों मुंह कयो दा काबे दे पर वो कितो न खुशबख्त लम्हो हुंदो जने काबो असांजे निगाहन जे सामने अल्लाह शलो वेडी हाने रब शल सा सदनी के वेडी दिखारे बैतुल्लाह शरीफ के पर अखन सा दिसो वो साईं फरमाइन था जेके काबे जे सामो भी उनके दिसन था नमाज पढ़न था उनन के 40 रहमत मिले 60 के 40 के बाकी हणी बचो 20 रहमतूं उनन के जो मिलन जेके रुके काबे के दिसन सा बेटा सुभान अल्लाह कुछ भी न करे रुके दिसे वेठो काबे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ मन ताफ बिल बैत 50 मर्रतन खरज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतहु उम्मुहु जेको 50 भेरा बैतुल्लाह जे चौधारी फेरा करे घणा भेरा 50 भेरा खरज मिन ज़ुनूबी गुनाहन का इए निकरी वेंदो कयौम वलदतहु उम्मुहु जी उन्ने दी हुयो जेनी मां जे पेटा जाओ सुभान अल्लाह अमर जे पेटा जावा हुयो न उनमें न चोरी न जोरी न जिना न शराब न गुनाह कुछ भी न पाक साफ दफ्तर कोरो आजो साफ जेको 50 फेरा बैतुल्लाह जे चौधारी तवाफ करे वो इए गुनाह का पाक थी तो वने जे उन्ने दी हुयो जेने अमर जी जरो ने की जाए सुभान अल्लाह ऐ मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो ये हदीस ॾाढी कम जी अल्लाह कदो हलंदासीं हज़रत अब्दुल्लाह बिन अमिर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे मन तवद्दा फअस्बगल वुज़ू जे माण्हू वुज़ू कयो पर ठाहे ठाहे सुहिणी तरह सां चङी तरह सां वुज़ू कये ये न तड़ तकड़ में चुकियूं हितों सुकियूं पियूं आहिनि ऐं मुंहं जो हे पासो हितों सुको पियो आहे पेरनि जूं भेॼूं हेठों सुकियूं पियूं आहिनि इहे तड़ तकड़ वारो वुज़ू इहो न सुठी तरह सां ठाहे ठाहे चङी तरह सां वुज़ू करे पोइ सुम अतरुकन यस्तलिम पोइ हजर अस्वद वटि अची ऐं उते हीअं कंदो जो उन हजर अस्वद खे ॾिसी चवंदो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर सुभान अल्लाह बोले ॾिसो वुज़ू चङी तरह ॿाहिरों कयईं न जॾहिं मां मस्जिदुल हराम में आयो सिधो ईंदो बैतुल्लाह शरीफ जे उन कुंड जिते हजर अस्वद लॻल आहे उते अची छा कंदो इस्लाम कंदो परे खां बि बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर साईं फरमाइनि था जे ईअं कयो खाद फिर रहमत अल्लाह जे रहमत में डुबी वियो रहमत में वेंझी वियो सुभान अल्लाह इन जागीर शाह में हीअं टुपी हणे अंदर पाणीअ में टुपी हणे इहो जेॾी महिल रुके हीअं इस्लाम कयईं इहो अल्लाह जी रहमत में टुपी वियो सुभान अल्लाह फैज़ा इस्तलमहू फक़ाल बिस्मिल्लाह
वल्लाहु अकबर जिन मन इस्लाम करे ओडी मन ही चवे त बिस्मिल्लाह वल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वसण जो हुंदो मीह पलटजी पवण इन माण्हू ते अल्लाह जी रहमत पलटजी थी पवे जेडी मन इस्लाम करे इहो कलमो पढ़े जेको सुभान अल्लाह साईं फरमायो फैज़ा ताफ बिल बैते कतब अल्लाहु लहू बिकुल कदमिन 70,000 हसना ओ जेडी मन बैतुल्लाह जो तवाफ तो करे त हर भिख जे बदले में 70,000 नेकिन जो सवाब तो मिले 70,000 उहे नेकियूं दादू वारियूं न हितों जी नेकी पिया हरम जी नेकी पिया हरम जी नेका नेकी दोन वा हिकड़ी नेकी लख नेकियुनि जे बराबर जो हिकड़ी नेकी हाणे जेकॾहिं 70,000 नेकियूं भिख जे बदिले में उन 70,000 खे लख सां ज़रब कयो सुभान अल्लाह वरी वरी साहब कयो व्यापारी जेरायो 70,000 भाई 70,000 उन्हें के ज़रब कयो लख सां 70 लख थींदियूं भाई 70,000 लख जी 70,000 लख 70 करोड़ भाई कुछ मोबाइल से सुभान अल्लाह जो चढ़ो नहीं दादा का 100,000 लख करोड़ अरब 7 अरब नेकियूं और दरियाण ते 70,000 अल्लाह एडी सखावत करे दादू वारो कंजूस सुभान अल्लाह 7 अरब नेकियुनि जो सवाब हिकड़ी विख जे बदले सुभान अल्लाह हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठारो आहे उते रहमत उते बरकत उते रहमत सवाब तो मिले वरी साईं फरमायो तब हुत अनु 70,000 सय्या उन जो 7 अरब गुनाह मेट जी विंदा सुभान अल्लाह मां वडो गुनाहगार आहियां पर इंशाअल्लाह मूं वटि 7 अरब गुनाह कोन हूंदा अल्लाह अल्लाह इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत में उम्मीद है हिकड़े भिख जे बदले में 70,000 सय्या 70,000 गुनाह मेटजी था वञनि ऐं साईं फरमायो रफ़ा लहू 70,000 दर्जा 70,000 दर्जात बुलंद थी वेंदा सुभान अल्लाह 70,000 नेकियूं लिखबियूं 70,000 गुनाह मेटबा 70,000 दर्जा बुलंद थींदा सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था शुफ़िया फी 70 मिन अहल बैतिही इहो माण्हू जेको काबे जो तवाफ करे मोटी आयो क़यामत जे ॾियारे में पंहिंजे घर जे 70 भातियुनि जी शफ़ाअत करे जन्नत ॾे वठी वेंदो
मुझे 3-4 ज़ालू है ने पुट भी दम दियूं भी दम सजे मुझे घर जा 70 भाती कोन जी साईं के जो एडो कबीलो हुंदो 70 घर जा भाती ये गुलाम अहमद यो तुंजा भाईरो भेनर सभई गडाई तब 70 कोन थींदा पिणे माने मरो उन्हनि खे बि गडाए तब 70 कोन थींदा पो चाचा मामा सौट मासादू मिलाए खड़ी 70 जोड़ कर कोट मिलाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह काबे जो तवाफ करे अचण वारो वो पंहिंजे घर जे 70 भाजन जी शफाअत करे उन्हनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो पैसा थींदे ई त बंदड़ी वठां दुकान ठाहियां अरे पैसा रे बंदड़ा दी तो वञो जी बैतुल्लाह जो दीदार करे या वञो मदीने जी हाज़िरी भरे या ये बन्यू मरी वेंदी इते क्यों हुंदी ये प्लाट मकान दुकान इते धूड़ पिया पाईंदा तू वञी चंदन ते हथ रखे वञी कबर में हां अल्लाह तुझे घर जा भाती जेके फोत थी अच्छा खणी आ पैसा खणी आ पाण सा सोन चांदी खणी आ पाण सा बन्नी वन्नी मिलके तो माल केड़ी शे पाण सा गड खणी आ कुछ भी न मिठा तू सब कुछ इते छडे वी तेरे पर दिनो थी तो वनी सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझ में आयो जी सुभान अल्लाह ऐ अन्या गाल पूरी नहीं साईं फरमायो फैज़ा अता मकाम इब्राहिम फसल्ला इंदहु रकअतैन ईमानन व इहतिसाबा कतबल्लाहु लहु इत्क रकबतिन मुहर्ररतिन मिन वलद इस्माईल तवाफ जा 7 चक्कर पूरा करे वो मकाम इब्राहिम जिते हजरत इब्राहिम जा पैर मुबारक पत्थर में छापियल है न उते अची मकाम इब्राहिम वटि अची बरकातूं नमाज नफिल वाजिब तवाफ पढ़े बरकातूं वो पढ़े पर ईमानदारी सां सवाब जी नियत सां सिर्फ बरकातूं पढ़े त ॼण इन औलाद इस्माईल मां हिकु बानो आज़ाद करे ऐं साईं फरमाए त वखरज मिन ज़ुनूबिही कयौम वलदतु उम्मुहु पंहिंजे गुनाहनि बुरायुनि ख़ताउनि खां ईअं धोपी साफ़ अछो उजरो पाक थी वेंदो जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं मां जे पेट ॼाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़े तवाफ़ जी भलाई सुभान अल्लाह ऐं मके शरीफ़ में हली 15 ॾींहं रहंदे घणा तवाफ़ कया रोज़ भला 2-4 तवाफ़ करी केॾो वॾो अजर ऐं केॾो वॾो सवाब मिलंदो सुभान अल्लाह ऐं इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे सहीह इब्न हिब्बान में भी हदीस आहे इब्न खुज़ैमा भी रिवायत आंदी आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे त मदीने वारे साईं फरमायो तो जाए वल्लाहि लयबअसन्नहु अल्लाहु यौमल क़ियामति लहु ऐनाने युबसिरु बिहिमा व लिसानुन यंतिकु बिही यशहदु अला मन इस्तलमहु बिहक़ सुभान अल्लाह जने क़यामत जो ॾियारो थींदो इहो हजर अस्वद ईंदो सुभान अल्लाह हजर अस्वद के रब उतारींदो वो इने के ॾिसण जूं ॿ अखियूं हूंदियूं ॻाल्हाइण जी ज़बान हूंदी सुभान अल्लाह वो चन इने जो इस्तेलाम कयो हूंदो चुमियो हूंदो उन्हनि जी क़यामत जे ॾियारे अल्लाह वटि शाहिदी ॾींदो त मौला ओ हे दादू वारो मूं वटि आयो हो मूंखे चुमी मौला ही मोरे वारो फलाणो फ़कीर इने बि मूंखे चुमियो मौला हे राम वारो गुलाम इने बि मूंखे इस्तेलाम कयो
नाला वठी सुञाण दो सुभान अल्लाह 5000 माण्हू बीठा हुजनि तो करमी फकीर हुजे सुञाणी 5 लख माण्हू बीठा हुजनि मां पंहिंजे करमी फकीरनि खे सुञाणे वठंदो इहो हजरे अस्वद जंहिंखे तो वञी चुमियो दादू मां भाड़ा किराया भरे पधड़ा करे वे हजरे अस्वद जो इस्लाम कई चुमी न सके परे का हथ सिधो करे जी सुभान अल्लाह क़यामत जे ॾियारे में हजरे अस्वद के ॾिसण जूं अखियूं थींदियूं यदोदा पटे ॾिसंदो अशर जे मैदान में करोड़े अरबे खरबे इंसान हूंदा न ॾिसी सुञाणंदो हे फलाणो अथई मालिक हिन मूंखे चुमियो हुयो मौला हिन मुंहिंजो इस्लाम कयो हुयो हुनखे सुञाणंदो वरी अल्लाह जे अॻियां शाहिदी पत्थर बेजान पत्थर इहो क़यामत जे ॾियारे सुञाणंदो शाहिदी ॾींदो पत्थर पर जेको वलीउल्लाह अल्लाह जो दोस्त चेहरो जागंदो इंसान अल्लाह जो दोस्त जे उन जो हथ चुमियो हूंदो जे उन जे पुठियां नमाज़ पढ़ी हूंदी उन जे आस्थाने ते विख भरे वियो हूंदो जे उन जी रुॻो परे खां ज़ियारत कई हूंदी पोइ वली बि हीअं नज़र फेराईंदो न महशर जे मैदान में सुञाणंदो मौला ही अथई मुंहिंजे दर ते इहो अथई जेको मुंहिंजे पुठियां जुमो पढ़ण ईंदो इहो आहे मुंहिंजा मालिक जे मूं सां गॾिजी रोज़ा रखिया हुया ही उहो आहे जे मूं सां गॾिजी हज कयो हुयो मौला ही उहो आहे जेको मूं सां गॾिजी इबादत कंदो हुयो पोइ रब फरमाईंदो त जंहिंखे तूं सुञाणींदो उनखे वठ पाण सां गॾाए बेजान पत्थर जमाद पत्थर शायदि ॾींदो त ज़िंदा वली तो की कोन शायदि सुभान अल्लाह ऐं मुंहिंजे लजपाल नबी फरमायो मदीने वारे साईं फरमायो सुभान अल्लाह यबसुल्लाहुल हजरल अस्वद वरुकनल यमानिय यौमल क़ियामते वलहुमा आइनान वलिसानान वशफतान यशहदान लिमस्तलमहुमा बिलवफा हजरे अस्वद रुकन यमानी ये पई पत्थर ईंदा बिन्ही खे ॻाल्हाइण जूं ज़बानूं हूंदियूं ॾिसण जूं अखियूं हूंदियूं इन्हनि खे चप बि हूंदा ये पई पत्थर क़यामत जे ॾियारे में शाहिदी ॾींदा मौला हिन वफ़ादारी सां मूंखे चुमियो हुयो ओ ही फलाणो पुटु फलाणे जो अथई जे मुंहिंजो इस्लाम कयो हुयो परे खां बि मूंॾे हथड़ो करे निहारे पंहिंजे हथ खे चुमियो हुयई थोरो मूंॾे ध्यानु कयो सफ़ा तवजो कयो तवजो मूंॾे चुमण जॾहिं माण्हू वञी पहुचे त पोइ चुमींदे जेको पहुचे चप रखे चप लॻाए हाणे हे मां कमु कयां थो तव्हां ॾिसो मूं हदीस जे किताब खे छा कयो जॾहिं मुंहिंजे चपनि जी रसाई थी त चुमियो न इहो आहे चुमण
पर परे खां बि पहुतो ई न भली सॾु पंध जो परे यार उहे हथ सिधो करे इनखे सॾिबो अथव इस्तिलाह इनखे छा सॾिबो आहे हाणे हदीस जा लफ़्ज़ इहे हिन त जे परे खां बि उहे इस्तिलाह कयो हज़रत असवद खे या रुकन यमानी खे हीअं ॾिसी हथ सिधो करे को चुमे पंहिंजे हथ खे पर ॾिठई होॾे जेकॾहिं हज़रत असवद खे ॾिसण परे खां ॾिसण क़यामत जे ॾियारे कम अची सघे थो त कामिल मुर्शिद खे परे खां ॾिसण मुर्शिद जा हथड़ा चुमे मुर्शिद जा पेरड़ा चुमे या वॾी ॻाल्हि पर मुर्शिद खे परे खां ॾिसे रुॻे दीद लॻाए उन जे चेहरे खे निहारे ये ॾिसण क़यामत जे ॾींहुं फ़ाइदो चओ इहो फ़ाइदो ॾींदो बेशक सल्लल्लाहु अलैहि मुस्नद अहमद बिन हंबल में इमाम तबरानी रिवायत आंदी है माजम औसत में हजरत अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे तो मदीने वाले साईं फरमायो यअतिर रुकनुल यमानी यौमल क़ियामत अअज़म मिन अबी कुबैस लहू लिसान व शफतान जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहो जेको पत्थर आहे रुकन यमानी कहिड़ी कुंड ते लॻल आहे रुकन यमानी घर में ज़ाल खे वञी छा ॿुधाईंदो यादि करे वञी ज़ाल खे ॿुधायो न हुनखे बि शौक़ पैदा थिए वञो त जोड़ी में वञो रुकन यमानी कहिड़ी कुंड आहे उत्तर न उत्तर न पुट ॾखिण ऐं ओलह वारी कुंड इहा आहे रुकन यमानी ॾखिण ऐं ओभर वारी कुंड इहा आहे रुकन हजरे असवद हाणे जे यादि न बीठो त लपाट वाहे एतिरो त मूंखे बि इख़्तियार आहे इहो जेको रुकन यमानी आहे हेतिरो पत्थर आहे हेतिरो नंढड़ो पत्थर आहे पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त मके जो जबल आहे अबू कुबैस वॾो पहाड़ आहे वॾो जबल आहे इहो नंढड़ो पत्थर रब खे एॾो वॾो कंदो जो जबल अबू कुबैस जेॾो थी वेंदो रब जी मर्ज़ी आहे वॾे खे नंढो करे नंढे खे वॾो करे जबल अबू कुबैस जेॾो वॾो इहो पत्थर थींदो इनखे बस बानू हूंदियूं इनखे ॿ चप हूंदा इनखे ॿ अखियूं हूंदियूं जंहिं जो इस्लाम कयो आहे उन्हनि खे सुञाणंदो ऐं उन्हनि जी शाहिदी ॾींदो मौला ही थी तुंहिंजा
ही थी तुझा बाना मुझो इस्लाम करण वारा साईं फरमाइन था इहो एॾो वॾो जबल अबू कुबैस एॾो बणजी इने इस्लाम करण वारनि जी अल्लाह जे हुजूरी में शाहिदी ॾींदो सुभान अल्लाह वाह अल्लाह शाहिदी पुछंदो जंहिंजो जेको वॾो शाहिद हूंदो सुभान अल्लाह मक्के में अची बैतुल्ला तुंहिंजी शाहिदी ॾींदो हजरे अस्वद तुंहिंजी शाहिदी ॾींदो रुकन यमानी तुंहिंजी शाहिदी ॾींदो मक़ाम इब्राहिम तुंहिंजी शाहिदी ॾींदो पर जे मदीने में वञी त मिठो मोहम्मद पाण शाहिदी मदीने वारो अर्ज कंदो मालिक ही उहे मुंहिंजा उम्मती थई जेके वीचारा सिकंदे बनड़ी जो टुकड़ो खपायूं बकरी खपायूं भॻो ढोर खपायूं पंहिंजे ज़ाल जा ज़ेवर विकिणी टिके त करे मुंहिंजे मदीने ते आया हुया मदीने वारो साईं शाहिदी ॾींदो मुंहिंजा मौला ही मुंहिंजे तकड़े ते अचण वारा मुंहिंजी बारगाह में पेश थियण वारा आहिनि मां मोहम्मद करीम हिननि जी शाहिदी हे मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार रहने ओ जागा यखड़ने जा हे मौला मदीनो ओ पानी अरब शरीफ जो परवर असांखे तू प्यार पोइ भली मार लहने ओ जागा यखड़ में जा हे लहने ओ जागा पिंजरो पाक रसूल जो है जारी जाम रसूल जी ओ परवर असांखे तू ॾेखार पोइ भली मार लहने ओ है लहने ओ जागा यखड़ में जा हे मौला मदीनो ॾेखार तिखड़ी सीर समुंड जी अरबी जाम युकार पोइ भली मार लहने ओ जागा यखड़ में जा हे मौला मदीनो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो क़यामत जे ॾियारे में हजरे अस्वद शाहिदी ॾे रुकन यमानी शाहिदी ॾे बैतुल्ला हराम शाहिदी ॾे पर बख्त वारा उहे जन जेड़ा ख़ुद मदीने वारो मीर शाहिद बेशक बेशक हाँ एकर वञी मदीनो ॾिसी आ वरी वञी ॿियो भेरो मदीनो ॾिसी वरी टियों भेरो मदीनो जेसीं डेरो आई तेसीं ॿियो पंद्रहं हे जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल कीअं टिके सादिल कीअं टिके सादिल रसूल सच्चे वो जंहिं त मदीनो ॾिठो अला सादिल वो जंहिं त मदीनो ॾिठो यार सादिल कीअं टिके ओ
अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं दी हदीस इमाम तबरानी मजमूसत में रिवायत दी अम्मा आयशा सिद्दीका साईं रज़ी अल्लाह तआला अन्हा की रिवायत करे हबीब ने फरमाया उशहिदू हाज़ल हज्र खैरा हजर अस्वद वट हाज़िर जो खैर बरकत सां खैर सां सुठी नियत सां सोहणी नियत सां हजर अस्वद वट हाज़िर थींदा कयो छो सुभान अल्लाह साईं फरमाईंदा इन्नहु यौमल क़ियामत शाफ़िउन यशफ़अ क़यामत जे ॾियारे में हजर अस्वद शफ़ाअत करण वारो हूंदो हिन वटि अचण वारनि जी सिफारिश शफ़ाअत कंदो लहू लिसानान व शफ़तान यशहद लिमन इस्तलमहू इन हजर अस्वद के बस ज़बानूं हूंदियूं ॿ चप हूंदा जे इन जो इस्लाम कयो आहे उन्हनि जी शाहिदी ॾींदो रब जे हुज़ूर में सुभान अल्लाह साईं फरमाता नज़ल अल हजरुल अस्वद मिनल जन्नति व हुवा अशद्दु बियादम मिनल लबन फसव्वदत खताया बनी आदम जने हजर अस्वद जन्नत का हेठ लथो न धरती ते त खीर खां वधीक अछो सुभान अल्लाह खीर खां वधीक सफेद को माण्हुनि जे गुनाहनि इन खे कारो करे छॾियो माण्हुनि जे ख़ताउनि इन खे कारो करे छॾियो न त इहो खीर खां वधीक अछो ऐं सफेद ऐं साईं फरमायो अल हजरुल अस्वद मिन हिजारतिल जन्नह वमा फिल अर्द मिनल जन्नत गैरुहु हजर अस्वद जन्नत जो पत्थर दुनिया में को बेड़ो पत्थर ना है जन्नत जो जड़ो हजर अस्वद सुभान अल्लाह साईं फरमायो वकान अबयद कल महाल यो बिलो वांगुर सफेद चमकदार हुयो सुभान अल्लाह वलो मा मस्सहू मिन रिजसिल जाहिलियत मा मस्सहू जू आहतिन इल्ला बर कोई ने हजर अस्वद के गुनहगार माण्हुनि बदकार माण्हुनि मुशरिकन में छुयो इने के हथ लाता जेकॾहिं ईअं न हुजे हा मुशरिक काफ़िर इने के हथ न लाइनि हा त इन में इहा तासीर हुई जो जेकॾहिं को मरीज़ दर्द वारो इन के हथ लाए हा त शफ़ा काफ़िरन मुशरिकन हथ लाए लाए इन के कारो करे छॾियो जे ईअं न थिए हा इन के कैंसर वारो हथ लाए हा त कैंसर छॾे वञे सा चलियो हथ लाए हा त सियाणो थी वञे हा बीमार हथ लाए हा त जन्नती बणजी वञे हा उहा शफ़ा वारी तासीर हिन जे करे मोकिलाए वई जो इन के मुशरिकन हथ लाता बाक़ी हिकिड़ी तासीर अञा बि आहे हथ लाइण वारनि जी सिफारिश करे जन्नत में कढाए सुभान अल्लाह पत्थर एतिरो पावर रखे थो त पोइ अल्लाह जा दोस्त अल्लाह जा वली उन्हनि जो पावर छा उन्हनि जे हथनि जो पावर छा सल्लल्लाहु अलैहि या
من خطايا بني آدم لأضاء ما بين المشرق والمغرب साईं फरमाए त रुकन हजर अस्वद ऐं मक़ाम इब्राहिम इहे ॿई जन्नत जा पथर आहिनि जेकॾहिं इन्हनि खे गुनहगार माण्हू न छुअनि हा त इन्हनि खे जे हीअं धरती ते रखिजे हा त ओभर खां ओलह ताईं इन्हनि जे चमक सां जहान रोशन थी वेंदो ऐं इन खे कहिड़ो बि माज़ूर माण्हू हथ लाए हा त उनजो सॼो उज़्र मर्ज़ लही वञे ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला उमरो पियो करे पोइ हजर अस्वद वटि आयो हजर अस्वद खे चुमी छा कयईं चुमी पोइ हजर अस्वद खे मुखातिब थी चई हजर ए पत्थर तूं पत्थर आहे न को नफ़ो ॾींदे न को नुक़सानु ॾींदे मां तोखे चुमा हिन जे लाइ तुंहिंजो मुंहिंजे यार चुमियो मदीने वारे सरदार तोखे चुमियो हुज़ूर न चुमनि हा न मां तोखे चुमी न ॾियां पत्थर न नफ़ो ॾींदे न नुक़सानु ॾींदे केरु पियो चवे पुछो मौला अली बचे हज़रत हैदर करार कयो हक़ लॻी उमर इहो छा थो चवी उमर इहो छा थो चवी ते चवंदो न नफ़ो ॾींदो न नुक़सानु ॾींदो पत्थर आहे मां न चुमां असांजे मुंहिंजो महबूब न चुमे हज़रत अली हक़ लॻी उमर ईअं न चओ न नफ़ो ॾींदो न नुक़सानु ॾींदो ईअं न चओ मूं पाण मदीने वारे साईं खां ॿुधो क़यामत जे ॾियारे हजर अस्वद ईंदो इन खे ॻाल्हाइण जी ज़बान हूंदी ॾिसण जूं अखियूं हूंदियूं चङ चुमियो हूंदो इस्लाम कयो हूंदो उन्हनि खे सुञाणंदो शाहिदी ॾेई जन्नत ॾे वठियो कीअं थो चई न को न ॾींदो आहे या न आहे ॿुधायो न को आहे या न आहे उमर इहो छा थो चवई हज़रत उमर निहारे जिते अली हूंदो हिते केरु गुमराह न थी सघे हक़ सां हक़ हली जिते हक़ हूंदो उते अली हूंदो जिते अली हूंदो उते हक़ सुभान अल्लाह सोने मौला अली फरमाए तो उमर ईअं न चए त न को न ॾींदो न को ॾींदो इंशाअल्लाह असां सभई हली हजर क़यामत जे ॾियारे असांखे बि आहे शाहिदी नसीब सल्लल्लाहु मस्जिद में आया हो मजलिस में वेठा या शायद क़यामत में ईद जे लाइ वञो न हिकिड़े रस्ते सां वञो मोटो तो ॿिए रस्ते सां जो त ही रस्तो बि शायदि ॾींदो हू रस्तो बि शायदि सुभान अल्लाह हिकु वरी दादू जी ज़मीन शायदि ॾींदी त मदीनो ये मुझे मुर्शिद जे आस्थाने ते हाज़िरी करी मातरी जी सरज़मीन में तुझे सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा ॿुधायां मदीने जो मंज़र छा ॿुधायां मदीने जो मंज़र हू बहू पेश जो मेहराब ही आहे
कूड़ वारो छा ॿुधायां सुभान अल्लाह छा ॿुधायां मदीने जो मंज़र आहे हर तरफ खुशबू ही खुशबू नूरी नील में ते बस कारवा है बरकतूं रहमतूं जाम जारी बरकतूं रहमतूं जाम जारी खोट नाहे खाए राज सारो खोट नाहे खाए राज सारो छा ॿुधायां मदीने जो मंज़र मुझे जानिया जो जाते कदम जाए फलकन का आला उत्तम मुझे जानिया जो जाते कदम जाए फलकन का आला अदब साईं दो जिब्रील जुते सुभान अल्लाह अदब सारे आलम जो साजन सहारो छा ॿुधायां मदीने जो मंज़र छा ॿुधायां मदीने जो मंज़र हूबहू बेश्त जो आज़ाद जंहिं बि खाधी मदीने जी मानी या पिताई प्रिय दरजो हो जंहिं खाधी मदीने जी मानी या पिताई प्रिय दरजो पाणी कोन विसरे उन्हीअ खां सो मंज़र माण्हू आहे इहो भागवारो छा ॿुधायां मदीने जो मंज़र इश्क सां जो बि अरबीअ ॾे आयो कंदो आका उन्हीअ जी शफ़ाअत कर मुला जल्द तूं तयारी जो आयो तो ॾे इशारो करम पुरवारा कर पियो तयारी जो तोड़े पे आयो इशारो छा ॿुधायां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने हबीब फरमायो तो सल्लल्लाहु अलैहि साईं फरमाइनि था अल हजरुल अस्वद याकूततुन बैदा मिन यवाकीतिल जन्नति व इन्नमा सव्वदतु खतायल मुशरिकीन हजरे अस्वद को पत्थर साईं फरमाइनि था त इहो जन्नत जे याकूतन मंझां हिकिड़ो याकूत बेहश्त जो याकूत इन्नमा सव्वदतु खतायल मुशरिकीन यो कारो न हुयो इन्हे के मुशरिकन जे खताउन कारो करे छॾियो
युबअसु यौमल क़ियामत मिस्ल उहदिन जने क़यामत जो ॾियारो थींदो हजर अस्वद खे उथारियो वेंदो त उहद जबल जेॾो वॾो एॾो वॾो बणिजी उथंदो यशहदु लिमन इस्तलमहु वक़ब्बलहु मिन अहलि दुनिया दुनिया वारनि मां जंहिं बि हजर अस्वद जो इस्तलाम कयो या उनखे चुमियो इन्हनि सभिनी जी शाहिदी ॾींदो अहिड़ी जे पकी पुख्ती शाहिदी तुंहिंजे लाइ मिली वञे सुभान अल्लाह दिल में अज़्म कर त अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी त हाणे ॿिया कम पोइ थींदा पहिरीं मदीने जी हाज़िरी पहिरीं मके पाक जी कहिड़ा कहिड़ा नियत कयो अॼु गाड़ी तव्हांजो सवाबु शुरू नियत सची हुजे नियतुल मोमिन खैरुम मिन अमलिही मोमिन जी नियत उनजे अमल खां भली हूंदी ऐं मुनाफ़िक जी जो अमल उनजे नियत खां पुछड़ो मुनाफ़िक जो अमल पुछड़ो नियत पुछड़ी मोमिन जी नियत बि सुठी अमल बि सुठो सुभान अल्लाह ऐं साईं फरमायो अर्रुकुनुल अस्वद मिन समाए हजर अस्वद ज़मीन जी शइ नाहे या आसमानी तोहफ़ो आसमानी सुखड़ी पोइ जॾहिं आसमाननि तां लथो फबुदिय अला अबी कुबैसिन जेॾी महिल ज़मीन ते लथो त पहिरीं पहिरीं रब इनखे जबल अबू कुबैस अरबईन सना 40 साल जबल अबू कुबैस ते रखियो वियो ثم بدي على قواعد ابراهيم वो इब्राहिम खलील जॾहिं बैतुल्लाह जो दीवारूं ठाहियूं त इन जे कुंड में इन हजर अस्वद खे रखियईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह पूरे तवज्जो के लिए जी बात तमाम दुनिया में का अहिड़ी शइ ॾिसणु चाहियो जेके मुस्तफ़ा करीम जा हीअं हथ लॻायो मुंहिंजे लॼपाल नबी जेके हथ लाथा जेके सोणे नबी चुमियूं उहा शइ जे दुनिया में तव्हां ॾिसणु चाहियो ओरिजिनल उहा शइ जेका मुस्तफ़ा करीम जे पाक हथ लॻल हुजे ऐलान नबूवत खां अॻु में कुरैश काबे खे ड्राथो वरी नए सिर ठाहिनि पिया पोइ जेॾी महिल काबो शरीफ़ ठही वियो त इहो हजर अस्वद रखियो जबल अबू कुबैस ते मथां पोइ हाणे चयूं त इहो उतां पथर हजर अस्वद खणी ऐं इनखे काबे जी कुंड में ओभर ऐं ॾखण वारी कुंड में इहो लॻाइणो आहे केरु लॻाए हर कबीले वारनि जो त इहो एज़ाज़ असांखे मिलणु खपे असां लॻाईंदासीं जेतिरा कबीला हुया उन्हनि जा सरदार हुया हर कंहिं चयो त असां होचे मां लॻायां इहो एज़ाज़ हो न थी वॾो हर कंहिंखे इहा ख़्वाहिश थी त इहो हजर अस्वद मां खणी लॻायां अचे जहिड़ो यूज वारो बंदो अनकरीब हुयो त तलवारूं न्यार मां कढणु विड़ी पवनि पोइ चयो हाणे विड़ो झगड़ो न हाणे हीअं था कयूं वेही था रहूं सुबुह जो सवेर जेको पहिरियों मस्जिदुल हराम में दाख़िल थिए न उहो माण्हू असांजो फ़ैसिलो कंदो जेको उहो फ़ैसिलो करे असां सभिनी खे सभिनी सरदारनि इहो फ़ैसिलो कयो हाणे सुबुह जो सवेल जेको ओभर पासे वारे दरवाज़े मां जेको निकिरंदो न उन ते फ़ैसिलो आहे जेको उहो फ़ैसिलो कंदो सभिनी खे क़बूल करणो
खुदा की कुदरत ये थी हड़ई सरदार वेही रहा ओभर वाले दरवाजे में दीतू लगाए डोडा पटियूं ॾिसण वेठा त केर थो अचे फ़ैसिलो केर कंदो जीअं दरवाजो खुलियो त पहिरीं पहिरीं तुंहिंजो मुंहिंजो नबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभिनी चयो त सोना तूं असांजो फ़ैसिलो कर तूं सादिक आहीं अमीन आहीं हाय कुदरत वरी तोखे असांजे फ़ैसिले जे लाइ चूंडियो आहे हाणे जेको तव्हां फ़ैसिलो कंदो असांखे क़बूल पाण फरमाए जीअं मां फ़ैसिलो कयां तीअं तव्हांखे क़बूल आहे जो हा साईं असांखे क़बूल आहे सुभान अल्लाह कुर्बान वञे मुंहिंजे मुस्तफ़ा जे फ़ैसिले ते खुदा जो कसम आहे अहिड़ो अक़लाना दानाई वारो फ़ैसिलो दुनिया जो को बि फ़ैसिले करण वारो जज अहिड़ो फ़ैसिलो न करे सघंदो जहिड़ो तुंहिंजे मुंहिंजे नबी फ़ैसिलो सरकार पंहिंजी चादर मुबारक ज़मीन ते विछाई पत्थर मुबारक खणी उन ते रखियो पाण फरमाए हाणे सभिनी कबीलनि जा सरदार अचो हिन में हथ विझो जेके झगड़नि कंदो हुजे बि मां खणी रखां मां खणी रखां सभिनी खे पाण फरमाए सभई हथ विझो सभिनी खयो जिते रखियो न हो न जबल कुवेस ते सभई सरदार खणी सभिनी चयो त मूं खयो हो चयो मूं खयो हो चयो मूं खयो सभिनी खे क़ुर जेॾी महिल खणी बैतुल्लाह जे कुंड वटि आया न साईं फरमाए हाणे तव्हां सभु हटी वञो पोइ साईं जन पाण पंहिंजे हथनि सां खणी काबे में फिट सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इने पत्थर खे साईं जन पंहिंजे हथनि सां खयो हुज़ूर जन लॻायो लजपाल नबी जा चेशे खे हथ लॻी वञे तव्हां चाहियो न त तव्हां अहिड़ी शइ खे हथ लायो जंहिंखे मुस्तफ़ा जा हथ लॻल मुस्तफ़ा जा चपो चाक लॻल वञो मके शरीफ़ मिस्र में करामती हिकिड़ो फ़िरक़ो पैदा थियो हिकिड़ो कबीलो करामती हुयो उन्हनि मके ते यलगार करे आया पोइ हिजरे असवद जो पटे खणी विया पंहिंजे मुल्क मिस्र में केतिरा साल हिजरे असवद खणी विया होॾे पोइ जेको हिजाज़ जो बादशाह हुयो उन चयो बाबा इहो असांजी शइ आहे अमानत आहे या तव्हां काबे मूं खणी विया महिरबानी करे असांखे वापसि ॾियो हुननि चयो त असां हिजरे असवद ॾींदासीं पर असांजो हे शर्त हेॾी हेॾी घणी रक़म घुरियो जेका रक़म चवंदो असां ॾींदासीं पर हज़र असांखे मोटाईंदो पोइ हितां मके मां आलिमनि जो वफ़द मोकिलियो हुननि जी जेका डिमांड हुई ज़रूरत हुई उहे पैसा मोकल जेकी बि शर्त हुननि रखिया उहे बि खयूं उते मिस्र विया पोइ हुननि वरी अहिड़ो कमु कयो जो हिकिड़ो ॿियो पत्थर खणी हुननि खे ॾिनो हाणे हे त लिखियल त कोन्हे त हिजर असवद आहे पोइ जेको वॾो आलिम हुयो न उन चयो भाई तरसो असां तजुर्बो कंदासीं त असुर हिजर असवद आहे या को ॿियो पत्थर ॾिनो अथव भली आज़माए हीअं कंहिंजो पाणी जो वॾो तलाउ हुजे उन तलाउ में उन पत्थर खे हीअं रखी त गुड़क करे अंदरि हलियो वियो तरे में कि हे हिजर असवद न आहे कीअं कि हिजर असवद पाणीअ में बुॾंदो न पाणी जे मथां तरंदो सुभान अल्लाह असली हिजर असवद खणी आया हीअं रखियो त वाक़ई मथां पाणी ते तरण सुभान अल्लाह अरे पत्थर तां तरंदे ॾिठो आहे पाणी ते जवाब ॾियो पत्थर तरंदो न आहे पर ही अजीब पत्थर आहे जेको पाणीअ में बुॾे नथो पर तरे थो पोइ असली पत्थर खणी आया रखियो त उहो तरण लॻो कि हा हे असांजो हिजर सुभान अल्लाह पोइ मिठा अल्लाह ताला जल शानो असां सभिनी खे इहा सआदत नसीब करे हाणे हिकिड़ो भेरो त ज़िंदगी में हली मको पाक ॾिसूं वरी बैतुल्लाह शरीफ़ जो दीदार कयूं हली हिजरे पाक खे पंहिंजे चपड़नि सां हली चुमियूं ॾियूं अलाह कंदो इन जे सदके असां सभिनी जा बेड़ा
पाक दीदा अल्लाह करीम जल्ल शान शान सा सभी के या अल्लाह आमीन اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد अल्लाह आमीन وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بين مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم आमीन या अल्लाह सा सभिनी के हरमैन तय्यबैन की हाज़िरी नसीब आमीन आमीन बैतुल्लाहिल हराम जो दीदार नसीब कर मदीना आलिया जे हाज़िरी नसीब कर हजर असवद के चुमण की तौफीक ॾे ये मुंहिंजा मौला रुकन यमानी जो इस्तिलाम नसीब कर ये मुंहिंजा मौला मक़ाम इब्राहीम जो दीदार नसीब कर ये मुंहिंजा मौला असां वटि जे ख़र्चो नाहे तुंहिंजे ख़ज़ाननि में का कमी कोन्हे तुंहिंजा ख़ज़ाना भरपूर आहिनि मुंहिंजा मौला हिन सारी जमात के हिन सभिनी बचड़नि के मक्का मुकरमा मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब अल्लाह आमीन मौला जेकी हिन दुआ ते आमीन पिया चवनि मौला जेकी हिन दुआ ते आमीन वेठा चवनि उन्हनि सभिनी खे बि इहा हाज़िरी नसीब करीम रब तूं पंहिंजो करम कर असांजे ऐबनि खे न ॾिसजांइ तूं पंहिंजो फज़ुल फरमाइजांइ पंहिंजो करम कजांइ मुंहिंजा मौला असां सभिनी खे ज़िंदगी में जेसीं जेरायूं मदीने शरीफ़ जी बार बार हाज़िरी नसीब कर पंहिंजे नबी सोहणे सरदार जे सदके ये मुंहिंजा मौला पंहिंजे पाक घर बैतुल्लाह शरीफ़ जे सदके मौला असां ते मेरे नज़र कर असां ते करम कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين